अवां टेक्नोलॉजी शयुनि यानी लैपटॉप, मोबाइल ऐं कंप्यूटर जा जनरेशन लफ़्ज़ त ज़रूर ॿुधा हूंदा। मिसाल तौरु i3, 4th जनरेशन वग़ैरह। अहिड़ी रीति इंसाननि जी हिक मख़सूस दौर खे बि जनरेशन चवंदा आहिनि। जॾहिं त तक़रीबन 1961 खां वेंदे 1981 या 1991 ताईं जे विच में पैदा थियलनि खे जनरेशन एक्स चयो वेंदो आहे। चवनि था त दुनिया में सभ खां वॾियूं ऐं सभ खां वधीक तब्दीलियूं जनरेशन एक्स ॾिठियूं आहिनि, छो त जनरेशन एक्स जे दौर में ज़मानो एतिरी तेज़ीअ सां तब्दील थियो जो जेकॾहिं गुज़िरियल ज़माने जो को माण्हू अची वञे त सभु हैरान थी वञनि। जनरेशन एक्स उन इंसानी तारीख़ जी सभ खां वॾी तब्दीली ऐं साइंस जी तरक़ीअ जे मौक़े ते पैदा थींदड़ माण्हुनि खे चयो वञे थो, जिन इन्हनि शयुनि खे बि ॾिठो जेके सदियुनि खां इंसाननि जे इस्तेमाल हेठि हुयूं ऐं उन्हनि खे बि ॾिठो जेके ओचितो ऐजाद थियूं ऐं आम थी वयूं। जनरेशन एक्स रेडिया बि हलाया त टेप रिकॉर्डर ते जलाल चांडे ऐं ॿियनि राॻनि जा राॻ बि ॿुधा। वीसीआर जी ऐजाद बि हिननि जे ई दौर में थी। सिनेमा में पर्दे वारी स्क्रीन खां होलोग्राम ऐं वीआर टेक्नोलॉजी ताईं, टांगनि जे सफ़र खां मेट्रो ट्रेन ताईं, भंडारा रखण खां मास्टर कार्ड ताईं, फैक्स करण खां एसएमएस ताईं, व्हाट्सएप ताईं। हिन दौर जे माण्हुनि त फोना बि हलाया ऐं हाणे यूएसबी ताईं पहुता। ब्लैक एंड व्हाइट टीवी कलर थींदे बि हिन दौर जे माण्हुनि ॾिठी ऐं हाणे त स्मार्ट एलईडी बि पहुची चुकी आहे। पहिरियां डायल वारियूं फोन्स हूंदियूं हुयूं ऐं हाणे स्मार्ट फोन्स आहिनि। लॻण उॾाइण वारा अॼु ड्रोन बि उॾाए सघनि था। ॻोठनि में नंढड़ा हट हूंदा हुआ ऐं हाणे दराज़ ऐं एमेज़ॉन जो दौर हली रहियो आहे। तेज़ तरीन वाईफाई, चोरनि जे पते लाइ सीसीटीवी कैमराऊं बि अची चुकियूं आहिनि। पहिरियां माण्हू वॾड़नि वटां कहाणियूं ॿुधंदा हुआ, हाणे फेसबुक ऐं सोशल मीडिया ते स्टेटस पढ़ंदा आहिनि। हथ वारा पखा सोलर एसी में तब्दील थी विया, लालटेन बदिलजी एलईडी बल्ब बणिजी विया। अहिड़ा केतिराई उरूज ऐं ज़वाल जनरेशन एक्स ॾिसी चुकी आहे। अव्हां खे हैरानी थींदी त कुझु मुल्कनि में हिननि जे पासपोर्ट ते बाक़ाइदा एक्स जनरेशन लिखियलु हूंदो आहे। जॾहिं ही पोड़ा थी वेंदा ऐं पोटनि ऐं ॾोहिटनि खे पंहिंजे ज़माने जो किस्सो ऐं हालतूं ॿुधाईंदा त ज़रूर उहे हैरान थींदा ऐं शायदि हिननि जी ॻाल्हियुनि ते केरु यकीन ई न कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk